घोटकी मां ख़बर ॾींदड़ घोटकी वेझो जनरेशन स्कूल सिस्टम कादिरपुर में सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। सकाफ़ती प्रोग्राम में जनरेशन स्कूल सिस्टम कादिरपुर जे हेड मास्टर उस्ताद लुत्फुल्लाह मलिक, प्रिंसिपल आसिफ मलिक, वाइस प्रिंसिपल फरमान अली मलिक, एडवोकेट वजीर अहमद घोटो, मीर गुलाम रसूल संतराणी समेत स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾे अघ में शिरकत कई। उन मौके ते शागिर्दनि पारां सकाफ़ती वेस पाए क़ौमी गीतनि ते रक़्स करे टेबलोस पेश कया विया। शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई लाइ आयल महिमाननि ऐं उस्तादनि पारां खेनि टोपी, अजरक ऐं ॿिया गिफ्ट ॾिना विया। उन मौके ते स्कूल जे हेड मास्टर उस्ताद लुत्फुल्लाह मलिक, प्रिंसिपल आसिफ मलिक ऐं ॿियनि तक़रीब ख़िताब कंदे चयो त सिंधी धरती अज़ीम धरती आहे। हिते जा माण्हू वॾे दिल वारा ऐं महिमान नवाज़ आहिनि। हर क़ौम जी पंहिंजी सकाफ़त आहे ऐं असांजी सिंधी सकाफ़त खे दुनिया जे क़दीम तरीन सकाफ़ती तारीख़ में निमाया मुक़ाम हासिल आहे। हिन चयो त जेको बि कंहिं क़ौम खे तबाह करणु चाहे थो त पहिरियां इन जी तालीम खे तबाह करे थो, छो त तालीम खां सवाइ को बि मुल्क तरक़ी नथो करे सघे। हिन चयो त सिंधी सकाफ़त खे मल्हाइण सां गॾु असांखे पंहिंजे ॿारनि खे तालीम जे ज़ेवर सां आरास्ता करणु घुर्जे ऐं तालीम खे आम करणु घुर्जे, छो त तालीम क़ौमुनि जी तरक़ी ऐं सरबुलंदी में अहम किरदारु अदा कंदी आहे। तक़रीब जी पुॼाणी ते मुल्क पाकिस्तान जो ख़ुशहाली ऐं कामयाबी लाइ उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां ख़सूसी दुआऊं पिणु घुरियूं वयूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।